नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदासीं त गुज़िरियल राति देर सां मीरपुर साकड़ो लॻ सिंधु दरिया जे सकपुर पटण ते ॻोठ अली मोहम्मद पनड़ी ते ॻोठ अली मोहम्मद जमाणी जे हथियारबंदनि माण्हुनि का करे निंड में सुतल फतेह मोहम्मद पनाड़ी जे घर में निंड सुतल ॿिनि औरतुनि कर्ज़ बानू ज़ाल फतेह मोहम्मद ऐं गुलशन ज़ाल इक़बाल खे लठूं ऐं कुआड़ियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करण बाद फतेह मोहम्मद पनड़ी जे घर खे बाहि ॾेई साड़ण बाद फतेह मोहम्मद मथां पिन फायरिंग कई, जंहिं भॼी जान बचाई। फायरिंग सबबि ॻोठ में खौफ़ पैदा थी वियो। ॿिए तरफ़ ज़ख़्मी ॿिन्हिनि औरतुनि खे सिविल इस्पताल मकली में दाख़िल कयो वियो, जॾहिं त मीरपुर साकड़ो थाणे ते फतेह मोहम्मद पनड़ी जी फरियाद ते हमलो कंदड़ ॻोठ अली मोहम्मद जमाणी जे 6 हथियारबंदनि इदरीस जमाणी, असगर लीडर, गुलाम कादिर, नूराम मोहम्मद ऐं हैदर जमाणी ख़िलाफ़ एनसी दाख़िल कई वई, पर पुलिस अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में आणे न सघी। ॿिए तरफ़ सिविल इस्पताल मकली में ज़ख़्मी औरतुनि जे वारसनि फतेह मोहम्मद ऐं ॿियनि ॿुधायो त असां सिंधु दरिया जे सकपुर पटण वटि अबनि ॾाॾनि खां रहूं था, जंहिं जो केस अदालत में हलंदड़ हो ऐं 4 ॾींहं अॻु 18 जून ते अदालत असांजे हक़ में फ़ैसिलो ॾेई इहा ॿधी वारी ज़मीन असांखे ॾियारी आहे, जंहिं बाद जमाड़ी बिरादरी जे माण्हू उन ज़मीन ते राति जे अंधेरे में कब्ज़ो करण लाइ असांजे ॻोठ ते चढ़ाई करे असांजे ॿिनि औरतुनि खे ज़ख़्मी करण समेत असांजो घर साड़े वॾो नुक़सानु ॾिनो आहे। ॿीहर नुक़सान जूं धमकियूं ॾेई असांखे पंहिंजे ई अबाणनि कखण मां बेदख़ल करणु चाहिनि था। हिननि वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP ठठे खां मुतालबो कयो त साण इंसाफ़ करे खैन तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।